जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे भाटापारा छत्तीसगढ़ मां। महासती वार्ड जे भाई मोतीराम परिसर में जय झूलेलाल युवा विंग ऐं पूज्य बिरादरी पंचायत सां गॾु मिली करे सिंधी सेंट्रल पंचायत जे द्वारा गरबा नृत्य जो आयोजन कयो वियो, जंहिंमें क्षेत्रीय विधायक शिवरतन शर्मा, उन्हनि जा प्रतिनिधि आशीष जायसवाल सहित भाजपा जा कार्यकर्ता शामिल हुया। हिन अवसर ते सर्वप्रथम विधायक व अन्य श्रद्धालुनि पूजा जी थाली संवारे करे दुर्गा मैया जी आरती कई ऐं उन खां पोइ नन्हे बालक बालिकाउनि ने रास गरबा जो प्रारंभ कयो, जेको ॾाढी देर ताईं हलियो। रास गरबा नृत्य जो आनंद सभी उपस्थित श्रद्धालुनि मिली करे खयो। त हीअ ख़बर असांखे ॾिनी असांजे संवाददाता लक्ष्मण किंगरानी व सहयोगी सुरेश वाधवानी ने। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़े रहिजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।